अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो। दोस्तों, हिकु औरत अंग्रेज़ी पढ़ी। हिन जो वालिद मौलवी हो। हिन जे घर में अंग्रेज़ी जो माहौल न हो, तंहिं करे उन ई औरत वॾी मुश्किल सां MA इंग्लिश 3rd डिवीज़न में पास कई। हिन जो शौक़ु हो त खेसि सुठी अंग्रेज़ी लिखणु अचे। इहो कमु हिकु सुठे उस्ताद खां सवाइ न पियो थी सघे, पर हिन जे घर जा हालात उन जी इजाज़त न पिया ॾेई सघनि त हूअ को उस्ताद रखे ऐं उन जी मदद सां पंहिंजे अंदरि अंग्रेज़ी लिखण जी सलाहियत पैदा करे। पर जिते सभु रस्ता बंदि थी वेंदा आहिनि, उते बि हिकु रस्तो माण्हूअ लाइ खुलियल हूंदो आहे। पर शर्त इहा आहे त माण्हूअ जे अंदरि में तलब हुजे ऐं पंहिंजे मक़सद खे हासिल करण लाइ पंहिंजी पूरी ताक़त लॻाए छॾे। उन ई औरत उस्ताद वारे मसइले जो हिकु निहायत कामयाब हल तलाश करे वरितो। उन लंडन जो छपियल हिकु किताबु पढ़ियो। उन में अंग्रेज़ मुसनिफ़ ॿाहिरियुनि मुल्कनि जी अंग्रेज़ी ॿोली जे शागिर्दनि खे ही मशवरो ॾिनो त अंग्रेज़ी लिखण जी मश्क हिन तरह कनि त कंहिं अहिड़े ज़बान जो लिखियल किताबु वठनि। उन खां पोइ रोज़ाना उन जे कुझु सफ़नि खे पहिरियों पंहिंजी ॿोली में तर्जुमो कनि, पोइ किताबु बंदि करे पासे ते रखनि ऐं पंहिंजे तर्जुमे खे ख़ुदि ई वरी अंग्रेज़ी में तर्जुमो कनि। तर्जुमो करण खां पोइ किताबु वरी खोलियो ऐं उन में छपियल इबारत सां पंहिंजी अंग्रेज़ी जी भेट कयो। हाणे जिते जिते तव्हां का ग़लती कई आहे या तरीक़ेकार में का कोताही कई आहे, उन खे चङे नमूने ज़हन में विहारियो ऐं किताब जी रोशनी में ख़ुदि पंहिंजे ई मज़मून जी इस्लाह कयो। औरत उन ई ॻाल्हि खे वरितो। हाणे उहा रोज़ानो उन ई ते अमल करणु लॻी। अंग्रेज़ी अख़बार, रिसाले या कंहिं किताब मां अंग्रेज़ी जे कंहिं मज़मून जो रोज़ानो तर्जुमो कंदी हुई ऐं पंहिंजे तर्जुमे खे वरी अंग्रेज़ी में तर्जुमो कंदी हुई। पोइ पंहिंजे अंग्रेज़ी तर्जुमे खे असुल इबारत सां भेटाए ॾिसंदी हुई त किथे फ़र्क़ु आहे, किथे किथे संदसि का कमी थी आहे। अहिड़ी तरह उहो रोज़ाना तक़रीबन 2 सालनि ताईं ईअं कंदी रही। तंहिं बाद संदसि अंग्रेज़ी एतिरी त सुठी थी वई जो हूअ अंग्रेज़ीअ में मज़मून लिखणु लॻी। हिन जे भाउ एक्सपोर्ट जो कमु शुरू कयो, जंहिंमें अंग्रेज़ी ख़त किताबत जी काफ़ी ज़रूरत पवंदी हुई। औरत अंग्रेज़ी ख़त किताबत जो सॼो कमु संभाले वरितो ऐं उनखे कामयाबी सां सर अंजाम ॾिनो। उहा औरत जेको तजुर्बो अंग्रेज़ी ज़बान में कयो हो, उहो ई तजुर्बो ॿियनि ज़बाननि में बि करे सघिजे थो। दोस्तों, असांजी दुनिया जी हिकु अजीब ख़ुसूसियत इहा आहे त उन में कंहिं कामयाबी ताईं पहुचण जा केतिरा ई मुमकिन तरीक़ा हूंदा आहिनि। जेकॾहिं कुझु दरवाज़ा माण्हुनि मथां बंदि थी वेंदा आहिनि, तॾहिं बि कुझु ॿिया दरवाज़ा खुलियल ई हूंदा आहिनि, जिन में दाख़िल थी हू पंहिंजी मंज़िल ते पहुची सघे थो। इहा हिकु हक़ीक़त आहे त मौजूदा दुनिया में कंहिं शख़्स जी नाकामयाबी जो सबबु हिमत जो न हुजणु हूंदो आहे, न कि उन लाइ मौक़े जो न हुजणु।